अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमिन्हुम मन आदल्लाह लइन आताना मिन फज़लिहि लनस्सद्दक़न्न वलनकूनन्न मिनस्सालिहीन फलम्मा आताहुम मिन फज़लिही बख़िलू बिही वतवल्लव वहुम मोरिज़ून फ़अक़बहुम निफ़ाक़न फ़ी क़ुलूबिहिम इला यौमि यल्क़ौनहु बिमा अख़लफ़ुल्लाह मा वअदू व बिमा कानू यक्ज़िबून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रजबुल मुरज्जिब जो महीनो शुरू थी वियो आहे ऐं महीनो टिनि ॻाल्हियुनि जे करे मशहूरु आहे। हिकु त हिन महीने जी 27 जी राति अल्लाह ताला इमामुल अंबिया सरदार दो जहान हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सतन आसमानन का मथे सिदरतुल मुंतहा का मथे अर्श अज़ीम ते घुराए करे पंहिंजो दीदार पंहिंजी ज़ियारत ऐं मेराज करायो। पहिरें नंबर ते ही महीनो मेराज मुस्तफ़ा जे नाले सां मशहूरु आहे। ॿिए नंबर ते हिन महीने जी 22 तारीख़ ते कातिबे वही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे साले अम्मा उम्मे हबीबा जे भाउ क़यामत ताईं अचण वारल मुसलमाननि जे रूहानी मामे जंहिं 62 लख मुरबा मैल यानी अधु दुनिया ते 19 साल इस्लामी हुकूमत कायम कई। यानी हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु हुन जी वफ़ात भी हिन महीने जी 22 तारीख़ ते थी।
टे नंबर ते ही महीनो ज़कात सां भी मशहूर आहे। तव्हां ॾिठो हूंदो रजब जो चंड ॾिसण में ईंदो त असांजे मदारिस जा सफ़ीर हज़रात निकिरंदा। शहर महल ॻोठ जी का मस्जिद ख़ाली न हूंदी जिथे को सफ़ीर न हुजे। त ही महीनो ज़कात सां भी मशहूर आहे। असुल ज़कात जे लाइ शर्त आहे हौलानुल हौल, निसाब नामीअ जे मथां साल जो पूरो थियो। असुल शर्त इहा। तवजो सां ई ॻाल्हियूं ॿुधे। जेकर हिकिड़ो मुस्लमान रबीउल अव्वल जे महीने में 40 बकरियुनि जो मालिक थियो आहे त उन ते ज़कात रजब में फ़र्ज़ न थींदी, बल्कि वरी रबीउल अव्वल जो महीनो मोटी अचे, साल पूरो थिएसि ऐं उहे 40 बकरियूं मौजूदु हुजनिसि त पोइ हाणे हिकु बकरी ज़कात में फ़र्ज़ अथसि। अहिड़े नमूने सां जेकर को मुस्लमान मुहर्रम जे महीने में लख रुपए जो मालिक थियो आहे त उन ते ज़कात फ़र्ज़ तॾहिं थींदी जो वरी मुहर्रम मोटी अचे, साल पूरो थिएसि ऐं उहो लख रुपया मौजूदु हुजेसि त हाणे 2500 ज़कात फ़र्ज़ अथसि। असुल शर्त इहो आहे, पर चूंकि ज़कात रजब जे महीने में फ़र्ज़ थी आहे इन जे करे उलमा फरमाइनि था मुस्तहब आहे त रजब जे महीने में ज़कात ॾिए। कराची हैदराबाद जा सेठ ऐं वापारी उहे वरी ज़कात ॾींदा आहिनि रमज़ान में। अड़े बाबा रजब में छो था ॾियो? चवनि था साईं रजब में 1000 ॾियूं त 1000 जो सवाबु, रमज़ान में 1000 ॾींदासीं त 70,000 जो सवाबु। छो त वापारी हमेशह नफ़े खे ॾिसंदा आहिनि। चवनि था असां ज़कात रमज़ान में ॾींदासीं। ठीकु आहे, रजब में ॾियो या रमज़ान में ॾियो, ज़कात फ़र्ज़ अथव। जीअं निमाज़ फ़र्ज़ आहे ईअं ज़कात बि फ़र्ज़ आहे। क़ुरान मजीद में जिथे निमाज़ जो ज़िक्र उते ज़कात जो ज़िक्र। अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़का, निमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾियो। अञा बेनिमाज़ी ते दुनिया में अज़ाब न आयो आहे, जन ज़कात न ॾिनी उन्हनि ते अज़ाब आया। ये जेके अज़ाब ॾिसो था नी, इन जो वॾे में वॾो सबबु इहो। साईं जन जे ज़माने में हिकिड़ो मुस्लमान हुयो मदीने में, सालबो हुन जो नालो। पोइ नबी साईं वटि आयो, चई साईं दुआ घुरो, अल्लाह साईं पैसो ॾे, माल ॾे, मिल्कियत ॾे त के ख़ैरातूं कयूं, सदका कढूं, ज़कातूं ॾियूं। सुञो माण्हू रुगो परावन हथनि ॾे पियो थो निहारे। साईं जन हकीम हुया, सम्झनि पिया त दुनिया हिन जे लाइ नुक़सान आहे। पाण फरमायूं अला तुहिब्बु अन तकून मिसली, छा तूं हिन ॻाल्हि खे पिसंदि नथो करीं त तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजी, मां बि ग़रीब तूं बि ग़रीब। चई न साईं, पैसो हूंदो त कमु थींदो, पैसे खां सवाइ दीन जो बि कमु नथो थिए। दुआ न घुरंदो मां न उथंदुसि। हमरा ज़िद करे वेही रही। नबी साईं हथ मथे खयां, या अल्लाह सालबे जे माल खे वधा। साईं जन जे हथनि खणण जी देरि हुई। साहबा फरमाइनि था सालबे जो माल ईअं पियो वधे कि अन्न मदूद, जीअं कीड़ा माकोड़ा वधनि, जीअं किवलियूं माकोड़ा निकिरंदा आहिनि वलर। सुबुह जो वाड़े जो दर खोले त बकरियूं, रिढूं, ढगियूं, ॾाचियूं। नबी साईं जी दुआ आई, मिट्टीअ में हथ विझे त मिट्टी बि सोन, डांदारनि सां ॿियो पैसा मेड़े। पोइ फजर जी निमाज़ ऐं इशा जी निमाज़ जमायत खां हली वियसि। माल जे अंदरि ॿार करण में अञा जो माल वधियो त पोइ 5 ई वक़्त जमायत हली वियसि। वाड़े में घर में अलाए पढ़े पियो अलाए कोन पियो पढ़े, बाक़ी मस्जिद में कोन पियो अचे। जुमे जे ॾींहुं ईंदो, अञा जो माल वधियुसि त पोइ जुमो बि हलियो वियुसि, मदीने में निकितो। छो त माल वंद माण्हू त शहर में ॻोठ में नथो रही सघे। पोइ कॾहिं काछो, कॾहिं कोहिस्तान, कॾहिं थर, कॾहिं बर, कॾहिं कचो, कॾहिं पको, जिथे बि वसकारो थिए गाह थिए उते पियो पहुचे।
बस जुमो भी हलियो हुयुसि। रजब जो महीनो आयो साईं जन ॿ कासिद मोकिलिया, फरमायूं साल ॿिए ॾे वञो ज़कात वठी अचोसि। पाण चयो हुयईं त अल्लाह साईं ॾींदो त पोइ ॾींदासीं। उहे साईं जन जा ॿई सफ़ीर कासिद आया, ॻोल्हे ॻोल्हे अॼु जबल में लधऊंसि। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। बाबा ॾियो हवाल। चऊं बाबा असां मदीने खां पिया अचूं, साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ। दुआ बि घुराई त अल्लाह साईं ॾींदो त पोइ ॾींदासीं। सो रब अल्हम्दुलिल्लाह खोड़ ॾिनो अथई। 40 ॿकरियुनि ते हिकु ॿकरी, 40 रिढुनि ते हिकिड़ी रिढ, 30 ढॻियुनि ते 2 सालनि जो गाबो, लख ते 2500, 1000 ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया, 40 पती ज़कात आहे। हमरा जो हिसाब कयो तो वॾो धन पियो निकिरे। सो थधो साह भरे करे चई वञ भेणा, ही ज़कात त कान्हे, ही त चटी आहे। सो चई बाबा हाली हलो, हिसाब करे पोइ मां पाण पहुचाईंदुसि साईं वटि। जंहिंखे न ॾियणो हूंदो आहे उहो ईअं ई चवंदो आहे त मौली साहब हाली हल, हारनि सां हिसाब कयां, सेठनि सां हिसाब कयां, पोइ बचियो त ॾींदासीं। सो हुन बि ईअं ई चयो त हाली हलो। भरिसां वरी ॿियो हिकिड़ो मुस्लमान हो, उठ पियो चाढ़े, 7-8 उठ हुजनि। हिननि सफ़ीरनि चयो त भला इन खां ज़कात वठी अचो। उन वटि आया, चऊं बाबा साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ, तो उते साल जो तोॾो वाजिबु आहे, या पैसा ॾे या उहो घोड़ो हिकिड़ो ॾे। चई बाबा साल जे तोॾे मूं छा थींदो, ही 8 ई उठ खायो। सम्झो सुभान अल्लाह। साईं जन जो पैगाम खणी आया हो, अल्लाह जो नालो वरितो अथव। मुंहिंजी त का शइ कान्हे, ही सभु रब जा ॾिनल। दिलि त ॾिसो ग़रीब। हिननि चयो न बाबा साल जो तोॾो। हू ज़िद करे बियो त 8 ई उठ खाए। हिननि चयो न बाबा साईं जन जो हुकुम ई हो। चई बाबा साईं जन जो हुकुम अखियुनि ते, पर हिन नंढे गोरे मूं छा थींदो, कायो त 8 ई उठ, 8 नथा कायो त भला जवान उठ त काए वञो, जेको मुंहिंजे साईंअ खे कमु त अचे, जंहिंखे को हुजे त को गोश्त त हुजेसि, को ॿार त खणी सघे। अल्लाहु अकबर। हक़ीक़त में दिलि ग़रीबनि खे, ही वैज़ ऐं जलसा कराइण वारा सभु ग़रीब, मस्जिद मदरसनि में चंदो ॾियण वारा सभु ग़रीब ज़मींदार, दावत तबलीग जी ख़िदमत करण वारा ये ग़रीब, आलिमनि तालिबनि ते ख़र्च करण वारा ये ग़रीब। सम्झ में अचे थो त इन्हनि जो पैसो हलाल जो, चङे कम ते पैसो ख़र्च थिए, सम्झो त इहो हलाल आहे। मेले मलाखड़े ते, नाच गाने ते, फनकारनि नाचुनि ते, वॾनि माण्हुनि जी ख़ुशामद में दावत कजे, पोइ पैसा ख़र्च थियनि, सम्झो त हुयो आहे बि हराम जा, विया बि हराम। सो दुआ कयो अल्लाह असांखे हलाल जी रोज़ी नसीब फ़रमाए, वरी चङे कम ते ख़र्च करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। बहरहाल उहे साईं जन जा कासिद मोटिया। अल्लाह ताला नबी साईं खे ॿुधाए छॾियो साल पोइ फिरी वियो। पोइ जीअं जो मदीने में आया सफ़ीर, नबी साईं फरमाया वई हक़ साल ब, साल पोइ बर्बाद थी वियो। वई हक़ साल ब, साल पोइ हलाक थी वियो। पोइ ख़बर पियसि, माण्हू वञी ॿुधायसि बाबा नबी साईं तोखे पिटे छॾियो, साईं जन तुंहिंजे लाइ बददुआ कई आहे। पोइ अची ढिॼ थियुसि त भेण माल मरे न, पोइ ढिॼ माल जो थियुसि, बाक़ी ईमान जो ढिॼ न थियुसि त वॾा ईमान न हलियो। पोइ बि ॾुबरियूं ॿकरियूं रिढूं खुथल कुराड़ियूं ॾाचियूं कमज़ोर, उहो माल काए आयो नबी साईं। पाण फरमायूं न बाबा हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। जंहिं यार जे पार खे न सुञातो उन यार खे कहिड़ो सुञातो। मुंहिंजा माण्हू तो वटि आया तो उन्हनि खे मोटाए छॾियो, हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। वरी बि माफ़ी न पियो वठे, भला माफ़ी वठी आहे, चयो असांजी ग़लती आहे, रहंदो आकरो।
नथा वठो त असांजो माल ख़राब न थींदो। जीअं असां सफ़ीर खे चवंदा आहियूं बाबा नथा वठो त हलो, बस ईअं हलियो। अल्लाह से आयत नाज़िल फरमाई वमिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़ले। रब फरमायो माण्हुनि मौके माण्हू वारा आहिनि जेके अल्लाह सां वाइदो था कनि, अल्लाह सां मुआहिदो था कनि। लइन आताना मिन फज़ले, या अल्लाह जेकर तो असांखे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, दुनिया दौलत ॾिनई, पैसो पाई ॾिनई, अल्लाह न सदकन असां सदका कढंदासीं, ख़ैरातूं कंदासीं, ज़कातूं ॾींदासीं, मस्जिदूं मदरसा ठाराईंदासीं, वाइज़ ऐं जलसा कराईंदासीं। वलनकूनन्न मिनस्सालिहीन, असां नेक ऐं सालिह बणिजी वेंदासीं। या अल्लाह असांखे रुॻो पैसो ॾे, पोइ ॾिस असांजी सखा। अल्लाह से फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़ले, रब फरमायो वरी जंहिं मां माल ॾिनो मांस, पैसो ॾिनो मांस। फज़ल जी माना छा आहे? फज़ल माना माल। ये सुन्नत तरीक़ो आहे, मस्जिद में दाख़िल थियो त पहिरियों सॼो पेर दाख़िल कयो, पोइ खॿो पेर, ऐं दुआ घुरबी अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब रहमतिक, या अल्लाह मुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जे दरवाज़नि खे खोल। वरी फ़र्ज़ पढ़ी, सुन्नत पढ़ी, नफ़िल पढ़ी। जंहिं महिल ॿाहिरि निकिरबो आहे मस्जिद खां त सुन्नत तरीक़ो आहे त खॿो पेर पहिरियों ॿाहिरि कढो, पोइ सॼो पेर, ऐं दुआ घुरबी अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन फ़ज़लिक, या अल्लाह मां फ़र्ज़ भी पढ़ियुमि, सुन्नत ऐं नफ़िल भी पढ़ियुमि, दुआ भी घुरम। या अल्लाह हाणे मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जे रोज़ी जो मसलो आहे, मां तोखां सुवाल थो कयां तुंहिंजे फज़ल जो त मुंहिंजे लाइ मुंहिंजे बच्चनि जे लाइ रोज़ी जो बंदोबस्त कर। मस्जिद में निकिरण महिल या दुआ थी त फज़ल माना माल। ये भी जाते अल्लाह से फरमायो फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह। रब फरमायो जॾहिं जुमे जी नमाज़ पूरी थी वञे, खुतबो थी वञे, नमाज़ थी वञे, फ़र्ज़ सुन्नत नफ़िल पढ़ी छॾियो, ताणे मस्जिद में वेहो न, फ़ंतशिरू फ़िल अर्ज़, पखिड़िजी वञो ज़मीन में। हारी हार पोइ करे, मज़दूर मज़दूरीअ ते वञे, दुकानदार दुकान ते वञे, मुलाज़िम पंहिंजी ड्यूटीअ ते वञे, मेहार पंहिंजे मेहनि खे संभाले, बकरार पंहिंजे बकरनि खे संभाले। वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह, अल्लाह जो फज़ल तलब कयो। ऐं यादि रखो मुसलमानो, जीअं मस्जिद में वेहण सवाब, नमाज़ पढ़ण सवाब, तिलावत करण सवाब, ईअं पंहिंजे लाइ पंहिंजे बच्चनि जे लाइ हलाल जी रोज़ी करण भी एतिरो ई सवाब अथव। मता तव्हां सम्झो त मस्जिद में वेंदासीं त सवाब थींदो, दुकान ते वेंदासीं त सवाब न थींदो। मता ईअं सम्झो त मस्जिद में नफ़िल पढ़ंदासीं त सवाब थींदो, ज़मीन ते हार पो कंदासीं, खाटी खणंदासीं, लाबारो कंदासीं त सवाब न थींदो। न ईअं न आहे। हदीस में अचे तो हिकिड़ो मुसलमान फजर जी नमाज़ पढ़ी हलियो वियो, हारी हार पो थो करे, मज़दूर मज़दूरी थो करे, दुकानदार दुकानदारी थो करे, मुलाज़िम मुलाज़िमत थो करे, पर हुन जी दिलि मस्जिद आ। त कॾहिं थी आज़ान अचे त वञा नमाज़ ते, अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो हिन हारीअ जो हार पो, हिन मज़दूर जी मज़दूरी, हिन दुकानदार जी दुकानदारी,
इन मुलाज़िम जी मुलाज़िमत फजर खां वठी ज़ोहर ताईं जेके भी कम कयूं इन्हनि जा सभु कम इबादत लिखाए छॾियो। अञा न सम्झई। इशा जी नमाज़ जमात सां पढ़ियई सुम्ही पियो, वरी फजर जी नमाज़ जमात सां पढ़ियई फकअन्नमा क़ाम अल-लैल कुल्ल। रब फरिश्तनि खे फरमाए थो हिन मुंहिंजे बाने इशा जी नमाज़ फजर जी नमाज़ जमात सां पढ़ी निंड कई, हिन जी निंड भी इबादत, हिन जा ख्वाब भी इबादत, हिन जा खोगरा भी इबादत लिखाए छॾियोसि। हिन जे अमाल नामे में लिखियो त हिन सॼी राति मुसल्ले ते भी इबादत कई आहे, निंड भी इबादत। अञा न सम्झई। हिकिड़े मुसलमान रमज़ान जा रोज़ा रखिया, 6 शवाल जा रोज़ा रखियई, 36 रोज़ा रखियई साल में, सॼो साल खाईंदो पीअंदो थो वते। अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो हिन जे अमाल नामे में लिखी छॾियो त सॼो साल रोज़ा रखे, सॼो साल रोज़नि जो सवाब लिखोसि। कम थोरो मज़दूरी घणी, इहो नबी साईं खे इनाम मिलियो हिन महीने मेराज वारी राति। निमाज़ूं 5 सवाब 50 जो। रब फरमा 5 भी इहे अथई, 50 भी इहे अथई। जेको तुंहिंजो उम्मती 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो, मां अल्लाह उनखे 50 निमाज़ुनि जो सवाब ॾींदुसि। कम थोरो मज़दूरी घणी, इहा हिन उम्मत ते रब जी ख़ासि महिरबानी। जीअं नबी साईं फरमायो अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर। मुझे नबी फरमायो जेको रोज़ानो सूरत तकासुर जी तिलावत कंदो, अल्लाह उनखे क़ुरान जे 1000 आयतुनि जो सवाब ॾींदुसि। कम थोरो मज़दूरी घणी। हज़रत अली साईं खे नबी साईं फरमायो सोगा अली रात जो सुम्ही त क़ुरान जो ख़त्म कढी पोइ सुम्हिजा। तव्हां कढंदव ख़त्म? रोज़ानो रात जो सुम्हण खां अॻु में क़ुरान जो ख़त्म कढी पोइ सुम्हो। हज़रत अली साईं फरमायो साईं हाओ, उते न त हुई कान या न असां वटि। पाण फरमायूं सोगा अली अलिया त मां तोखे आसानी करे ॾियां। नबी साईं फरमायो जेको रोज़ानो 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ी करे सुम्हंदो, अल्लाह उनखे पूरे क़ुरान जे ख़त्म जो सवाब ॾींदो। कम थोरो मज़दूरी घणी। नबी साईं फरमायो रात जो सुम्हो त सूरत मुल्क पढ़ी पोइ सुम्हो। फरमायो जॾहिं इहो सूरत मुल्क पढ़ण वारो मरी वेंदो, कांधी उनखे अकेलो क़ब्र में सुम्हारे ईंदा। इहा सूरत मुल्क उन जे क़ब्र में 24 जे चंड वांगुरु रोशन थी बीहंदी। रब खे चवंदी या अल्लाह या मुंहिंजे दोस्त खे माफ़ कर या मूंखे क़ुरान मां कढ। रब फरमाईंदो तोखे क़ुरान मां कोन कढंदुसि, तुंहिंजे दोस्त खे मां रब माफ़ करे छॾियो। केॾा बाबा ही नबी साईं जा वज़ीफ़ा अथव, मुल्ला मौलवी जा पीर फ़कीर जा मुर्शिद जा न, नबी साईं जा वज़ीफ़ा अथव। नबी साईं फरमायो जेकर कंहिंजे मथां जबलनि जेॾा कर्ज़ चढ़ी वञनि, रोज़ानो सूरतुल वाक़िया जी तिलावत करे, सूरत रहमान खां बाद सूरतुल वाक़िया अथव। पाण फरमायूं जेको रोज़ानो सूरतुल वाक़िया जी तिलावत कंदो, जबलनि जेॾा कर्ज़ हूंदसि अल्लाह जी मदद सां लही वेंदसि। कॾहिं बि हुन जे घर में माश ई तंगी न ईंदी, बरकत ही बरकत घर में। सब सूरतूं ये पढ़ंदो नी। नबी साईं फरमायो पाण फरमायूं जेको जंहिंजे मथां मुसीबतुनि जा पहाड़ हुजनि, रोज़ानो सुबुह जो सूरत यासीन जी तिलावत करे। हिकु दफ़ो सूरत यासीन जी तिलावत कई, अल्लाह ताला कुरान मजीद जे 10 ख़त्मनि जो सवाब। जब 10 ख़त्म कजई रोज़ानो, फरमायूं जबलनि जे जूं मुसीबतूं हूंदियूं, कुरान मजीद जे सूरत यासीन पढ़ण जे करे उहे मुसीबतूं ईअं उॾामी वेंदियूं जीअं तेज़ हवा ते ज़मीन जा कख उॾामी हलिया वेंदा। ही नबी साईं जा वज़ीफ़ा अथव।
पाण फरमायूं जेकॾहिं तव्हां चाहियो था त क़यामत जे ॾींहुं असां पखियुनि वांगुरु उॾामूं पुल सिरात पार करे वञी जन्नत में पहुचूं नबी से फरमायो सूरतुल बकर सूरत आल इमरान जी कसरत सां तिलावत कयो मुझे महबूब फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ो पर सूरत बकर थींदी ॿियो पर सूरत आल इमरान जीअं पखी उॾामंदो आहे इएं इन्हनि ॿिनि सूरतुनि जे परनि जे ज़ोर ते उॾरी पुल सिरात पार करे रब जो दीदार करे वञी जन्नत में जेकॾहिं चाहियो था दज्जाल जे फितने खां असां महफ़ूज़ रहूं ऐं हदीस में चए थो नबी से फरमायो त आख़िरी ज़माने में मुंहिंजी उम्मत खे दज्जाल जे फितने खां वाक़ुफ़ कंदा पाण फरमायूं रोज़ानो सुबुह जो सूरत कहफ़ जूं 7 आयतूं 8 आयतूं पढ़ंदा कयो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहू इवजा क़य्यिमन लियुनज़िरा बअसन शदीदन मिन लदुन्हु वयुबश्शिरल मुमिनीन अल्लज़ीना यअमलूना अस्सालिहाति अन्न लहुम अजरन हसना माकिसीन फीही अबदा वयुनज़िरल लज़ीना क़ालू इत्तख़ज़ल्लाहु वलदा मा लहुम बिही मिन इल्मिन वला लिआबाइहिम कबरत कलिमतन तख़रुजु मिन अफ़वाहिहिम इन यक़ूलूना इल्ला कज़िबा फलअल्लक बाग़िउन नफ़्सक अला आसारिहिम इन लम युमिनू बिहाज़ल हदीस असफ़ा इन्ना जअलना मा अलल अर्ज़ि ज़ीनतन लहा लिनब्लुवहुम अय्युहुम अहसनु अमला व इन्ना लजाइलूना मा अलैहा सईदन जुरज़ा अम हसिब्त अन्न अस्हाबल कहफ़ि वर्रक़ीम कानू मिन आयातिना अजबा इज़ा वल फ़ित्यतु इलल कहफ़ फ़क़ालू रब्बना आतिना मिन लदुनक रहमह व हय्यि लना मिन अमरिना रशदा मुझे नबी फरमायो जेको मुंहिंजो उम्मती रोज़ानो ये आयतूं फजर जी नमाज़ खां पढ़ी करे सुम्हंदो इंशाअल्लाह मुझे उन उम्मती के अल्लाह दज्जाल जे फितने को महफूज़ फरमाए दुआ कयो अल्लाह असां खे दज्जाल जे फितने को बचाए आखिरी ज़माने में दज्जाल पैदा थी नबी से फरमायो जंहिं ज़माने में दज्जाल ईंदो पोइ 40 ॾींहं दज्जाल हिते रहंदो घणा ॾींहं 40 ॾींहं इहे ॻाल्हियूं तवजो सां ॿुधो सम्झ में अचे थो त दज्जाल अचण वारो अथव नबी साईं फरमायो हिकिड़ो ॾींहुं साल जो ॿियो ॾींहुं 6 महीननि जो बाक़ी ॾींहं जो हिकिड़ो ॾींहुं साल जो दज्जाल जॾहिं ईंदो हिकिड़ो ॾींहुं साल जो ॿियो ॾींहुं 6 महीननि जो बाक़ी ॾींहं जगह 40 ॾींहं रहंदो नबी साईं फरमायो अल्लाह ताला दज्जाल खे एॾी ताक़त ॾींदो जो आसमान खे हुकुम कंदो त मींहुं वसा त आसमान मां मींहुं वसंदो ज़मीन के हुकुम कंदो ये बिज जो छटे कणक जो बिज छटे जुअर जो बिज छटे सारन जो बिज छटे तो उन ही वक्त में ज़मीन में बिज बाग निकरी अचे संग थी वने वरी संग मो दाणा निकरी अचन एडी अल्लाह ताला दज्जाल के ताकत दींदो ये ज़मीन में कब्रिस्तान में अची करे हुकुम कंदो कुम बिइज़्निल्लाह उथी अल्लाह जे हुकुम सां हु पाण के अल्लाह सॾाईंदो वो दज्जाल पाण के अल्लाह साईं चवंदो उथ अल्लाह जे हुकुम सां वो कब्र मां मुर्दो उथी पवंदो वरी उनखे चवंदो मरी वञ त वरी साॻियो मरी वेंदो 70,000 सावन पटकनि सां यहूदी उन सां गॾु हूंदा सावा पटका हूंदा घणा हज़ार 70,000 ये मौलवी हूंदा सावन पटकनि वारा 70,000 उन सां गॾु हूंदा जेके उन जी ताईद कंदा दुआ कयो अल्लाह इन फितने को बचाए पर मुझे नबी फरमायो इन ज़माने में भी अड़ा मुजाहिद हूंदा नबी से फरमायो हिकिड़ो शख्स हिकिड़ो मुसलमान दज्जाल उनखे चवंदो तूं ॿुधा पुछा उनखां पुछा कंदो मन अना मां केरु आहियां वो मुसलमान मूं वही चवंदुसि तूं दज्जाल आ तूं कज़ाब आ तूं कूड़ो आ
हू चवंदो मां अल्लाह हुआ वो बानो चवंदो त असांजो अल्लाह हर ऐब खां पाक आहे तूं अख खां काणो आहे काणो बि अल्लाह थींदो आहे अख खां काणो बि अल्लाह थींदो आहे हदीस में जे तो नबी से फरमायो उनखे कात सां हीअं ॿ अध कंदो दज्जाल उनखे कात सां ॿ अध कंदो हिकिड़ो अधु जुदा ॿियो अधु जुदा लखे माण्हू पोयां हूंदा दज्जाल 70,000 सावन पटकनि सां यहूदी हुन सां गॾु हुजनि त बाक़ी छा मौलवी हुन सां गॾु हूंदा आहे जेके चवंदा त अलाह इहो अथव ऐं ॾिसंदा पिया नबी साईं फरमायो दज्जाल उन मोमिन खे कात सां ॿ अध कंदो हिकिड़ो अधु जुदा कंदो ॿियो अधु जुदा वरी उन ॿिन्हिनि अधनि खे पाण में मिलाईंदो त वरी उहो जहिड़ो थी पवंदो दज्जाल चवंदसि भला हाणे त मञो त मां अलाह आहियां नबी साईं फरमायो ओ मुंहिंजो उम्मती मोमिन मुवहिद दज्जाल खे चवंदो हाणे त मूंखे यकीन थियो त तूं कूड़ो दज्जाल आहे छो त नबी साईं फरमायो हिकु दफ़ो उहो मारे सघंदो ॿिए दफ़े मारण जी हुनखे ताक़त न थी ॿिए दफ़े हथ ई न वधाए सघंदो उहो चवंदुसि हाणे त मूंखे यकीन थियो त तूं पको दज्जाल आहे हाणे ॾिसो मूंखे मार पोइ ॿीहर हिन ॾे वधंदो त वधी न सघंदो हुनखे ज़रूरत ई न थींदी हिनखे कुझु चई सघे दुआ कयो अल्लाह हिन फितने खां बचाए नबी साईं तव्हां ई असांखे वज़ीफ़ो ॾिनो आहे त रोज़ानो फजर जी निमाज़ खां बाद ये सूरत कफ वारियूं मुंड वारियूं आयतूं पढ़ंदा कयो अल्लाह तव्हां ई असांखे हिन दज्जाल जे फितने खां बचाए ऐं हदीस में अचे थो नबी साईं फरमायो मुंहिंजे आलमनि ते लाज़िम आहे त दज्जाल जे फितने खां मुंहिंजी उम्मत खे आगाह सो हिन वक़्तु जेके उलमा वेठा आहिनि ओली दिली सही मुंहिंजो वाइस ॿुधी ज इहो हाणे हर जाइ ते इहो वाइस कजां बि जिते दर्स ॾीं त हुनखे आगाह करते हुए दज्जाल ईंदो जहिड़ो सूरत कफ जूं मुंड वारियूं आयतूं पढ़ंदा उन रोज़ान असां निमाज़ ई कोन था पढ़ूं त पोइ कफ जूं आयतूं केॾो पढ़ंदा फलम्मा आताहुम मिन फज़लिही बखिलू बे याद आए न कुरान तो फरमा जन्म सालबे के माल मिलियो पैसो मिलियोसि त ख़ैरात जी देग त कान लाथई को जलसो त कोन कराई का मस्जिद मदरसो त कोन ठाराई पर बखिलू बे ज़कात जेका 40 पती फर्ज़ हुई कुरान तो फमा बखिलू बे उन्हें ज़कात में भी बुखल कहीं ज़कात में भी कंजूसाइब कहीं वतवल्लौ वहुम मुरिज़ून कुरान तो फरमा पंहिंजे वाइदे तो फिरियो पोइ नुक़सान कंहिंखे थियो बाबा ज़कात जो न ॾिनई त अलाह खे नुक़सान थियो छा या नबी साईं खे असांजो ज़कात न ॾींदासीं मदरसनि में त मदरसा बंदि थी वेंदा छा न इहो त मदीने जे मुनाफ़िकनि जो नज़रियो हो जेके चवनि पिया ला तुलफ़िकू अला मन इंद रसूलिल्लाहि हत्ता यनफ़ज़ू कुरान तो फरमा 28 सिपारो सूरत मुनाफ़िकून अथव मुनाफ़िक हिक ॿिए खे पिया चवनि ही जेके नबी साईं वटि कुरान था पढ़नि 70 तालिब इन्हनि जो ख़र्च पखो बंदि कयो मानी टिकी बंदि कयो इन्हनि जो चंदो चाड़ी बंदि कयो हत्ता यनफ़ज़ू पाण ई हलिया वेंदा असांजी जानी छुटी पवंदी अल्लाह सां फरमायो वलिल्लाहि ख़ज़ाइनुस समावाति वल अर्ज़ अरे ज़ालिमो आसमाननि जे खज़ाननि जो मालिक मां ज़मीन जे खज़ाननि जो मालिक मां तव्हां छा इन्हनि खे खाराए सघंदव तव्हां पंहिंजा हथ बंदि कया मां रब पंहिंजे कुदरत जे खज़ाननि सां इन्हनि खे हलाईंदुसि हक़ीक़त में मदरसनि सां मदद कंदी आहे मौलवी जोगी खे कहिड़ी ताक़त जो मदरसो हलाए सघे कारी नसरुल्लाह साहब के कड़ी ताकत है जो मदरसो हलाए सके असांजे घर में 5 भाती आहिनि ज़ाले मर्द कमायूं था तॾहिं बि पूरत कान थी पवे कंहिं महिल खंड खुटी पई आहे कंहिं महिल पती कान्हे का कंहिं महिल लूण मिर्च कोन्हनि कंहिं महिल भाॼी कान्हे का पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे तव्हां मदरसनि में वेंदव हज़ारे तालिब पढ़नि पिया
कंहिं शइ जी कमी कान्हे का। तव्हां पंहिंजे बच्चनि खां पुछा करे ॾिसो जेके मदरसे में पढ़ंदा आहिनि, इंशाअल्लाह घर में उन्हनि खे मानी टाइम जो न मिलंदी, पर मदरसनि में मानी बि टाइम जो त चांहि बि टाइम जो। तंहिंजे ज़कात जी भले में भली जाइ मदरसा अथव। असां हुकूमत खां बि न वठूं। तव्हांखे ख़बर आहे अॻे हफ़्ते में मौलाना फज़ल रहमान साहब लाडकांग में आयो। मौलाना फज़ल रहमान साहब फरमाओ ख़बरदार मौलवियो, तव्हांखे पैसा ॾींदा मस्जिद जे पेशमाम खे लालचू ॾींदा त असां तव्हांखे 10-10 हज़ार वज़ीफ़ो था ॾियूं, मोतमन खे लालचू ॾींदा त तव्हांखे मदरसा ठाराए था ॾियूं, तव्हांखे उस्तादनि जूं पघारूं ॾींदासीं, पर ख़बरदार भली बुख भरम जी छल न वञे शान, पिनी करे मदरसा हलाइजो, हुकूमत जे पैसनि ते लानत कजो, इन्हनि जा पैसा इन्हनि जे मुंहं ते आणिजो। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे उलमा देवबंद मौलाना फज़ल रहमान जो चयो वतो बरेली पैसा वठनि था। भली तव्हां तालके जे नाज़िम खां पुछा करे ॾिसो, यूसी जे चेयरमैन खां पुछा करे ॾिसो, बरेलियुनि जे लाइ रबीउल अव्वल जे महीने में मीलाद जा पैसा ईंदा अथव, देगिन जा पैसा ईंदा आहिनि, झंडियुनि जा पैसा ईंदा आहिनि। हू जेके मीलाद जा प्रोग्राम कंदा आहिनि उन्हनि जा पैसा हुकूमत उन्हनि जे लाइ आणींदी आहे, उहे वठंदा आहिनि। शीयनि खां तव्हां पुछा करे ॾिसो, मुहर्रम जे महीने में हुकूमत जे तरफ़ों इन्हनि खे अलमनि जा पैसा मिलनि, इन्हनि खे सबीलुनि जा पैसा मिलनि, बर्फ़ुनि जा शरबतनि जा पैसा मिलनि। हू वीचारा त हीरोनि जे पुड़ीअ जे लाइ परेशान आहिनि, इहे सबीलूं पंहिंजे पीउ जे घरों था कनि, यानी बाक़ी हुकूमत थी इन्हनि खे पैसा। ये अलम स्टील जा पाण हणाईंदा आहिनि, ईरान तो पैसा ॾियनि या असांजी हुकूमत। हुकूमत अलमनि जा पैसा ॾिए थी, वठनि पिया, पर कुर्बान वञे उलमा देवबंद जे जुती जे मिट्टी जे मथां। अल्हम्दुलिल्लाह असांजा मदरसा बि चंदे सां पिया हलनि, ग़रीब दीनदार ताजर वापारी दीनदार, असांजा ऑफिसर दीनदार, असांजा ज़मींदार मदरसनि में बि उहे ख़िदमत पिया कनि। कराची हैदराबाद जा जेके दीनदार ताजर ऐं वापारी आहिनि, असांजूं मस्जिदूं उहे ठहिराईंदा आहिनि। इहे असांजे तबलीग जमात जा वॾा वॾा इज्तिमा लॻल पिया। अल्हम्दुलिल्लाह इहे बि पंहिंजा वीचारा जमायती ख़र्च कंदा। मां त हैरान थी वियुसि, हितां असांजे इलाइक़नि मां ग़रीब मिसकीन पलाल जूं टालियूं भरे करे सिबी पिया वञनि बिना लालच जे। किन खे तेल मिले पियो, के त तेल बि पंहिंजो पिया भरनि। सही थो चवां या ग़लति थो चवां? ऐं तव्हां दीनदारनि जे पैसनि जी एॾी बरकत जो अल्हम्दुलिल्लाह हिन साल असांजे मदरसनि मां सिर्फ़ वफ़ाकुल मदारिस जे इम्तिहान में 72,000 शागिर्दनि क़ुरान जे हिफ़्ज़ जो इम्तिहान ॾिनो, जिन में 13,000 नियाणियूं हुयूं जेके क़ुरान जूं हाफ़िज़ाणियूं थियूं। हाणे त सखर में कराची जो वॾो मौलवी आहे, बरेलियुनि जो सखर में वॾो जलसो हो, उते बरेलियुनि खे पंहिंजी जमायत जे माण्हुनि खे चई, अड़े ज़ालिमो तव्हांजे पैसनि मां ख़तमाई मुल्ला पिया पैदा थियनि, यारीअ जो खीर पीअण वारा मुल्ला पिया पैदा थियनि, टीजनि ऐं चालीहनि ऐं ॿारनि वारी मानी खाइण वारा मुल्ला पिया पैदा थियनि। अड़े हू देवबंदी पैसा था ॾियनि मदरसनि में, हुननि जे पैसनि मां आलिम पिया पैदा थियनि, हुननि जे पैसनि मां हाफ़िज़ था पैदा थियनि, हुननि जे पैसनि मां मुफ़्ती था पैदा थियनि, हुननि जे पैसनि मां भला भला ख़तीब मुहद्दिस ऐं फ़क़ीह बुज़ुर्ग ऐं वलीअ पिया पैदा थियनि। अड़े ज़ालिमो तव्हां रुॻो ख़तमनि ऐं टीजनि ऐं यारहनि जे खीरनि ते पिया पैसा। नारे तकबीर, उलमाए हक, उलमाए देवबंद। साउंड बनवादिल अब्दुल हादी 0300310631 खुद बरेलियुनि जो मौलवी हो, उन इक़रार कयो त तव्हांजा पैसा ख़तमनि ते था खर्च, देवबंदनि जा पैसा सजाया आहिनि, ही दुश्मन बि चवे पियो। ऐं मुबारक हुजे जे मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो, मां सिर्फ़ देवबंद मकतब फ़िक्र जो नुमाइंदो न आहियां, बल्कि उम्मत मुस्लिमा जो नुमाइंदो आहियां। जिथे भी का मसले का फतवा में मूंझकारो तो ते फतवा ॾियण वारा ई देवबंद। असांजे कंडियारे में असांजा बरेली फतवा असांजे मदरसे में अची वठंदा। तव्हांखे ख़बर आहे पीर दिलबर साईं ॿुधो था नी, पीर दिलबर मातली जो, इनखे गादी नशीन कह कयो।
इन जो पीउ इन जो वालिद साहब पीर इलाही बख्श मरी वियो पोइ इन जे भाइरनि जो पाण में इख़्तिलाफ़ थी पियो त हाणे गादी नशीन केरु थिए केर भी इन्हनि जो बिदती मौलवी फ़ैसिलो न पियो करे सघे पछाड़ी में दादू में हज़रत साईं ॿेर वारनि जो शागिर्द हुयो साईं मौलाना मंज़ूर मसूमरो उन्हनि इन्हनि जो फ़ैसिलो कयो त गादी नशीन जो मुस्तहक़ ही आहे छो त हिन वटि कुझु इल्म जा दाना आहिनि इन्हनि खे गादी नशीन असां मुक़ररु कयो वरी गाॾियूं बि असांखे पिया ॾियनि मुबारक हुजेव तव्हांजा पैसा असां सजाया कया आहिनि तव्हांजा पैसा असां विञाया कोन्हनि सब चो अल्हम्दुलिल्लाह सदर ज़िया ज़कात पियो ॾे तव्हांखे ख़बर आहे इहा ज़कात हराम ये जेको भी माण्हुनि जा पैसा बैंक में रखियल आहिनि उन में जेको व्याज वधंदो आहे उहो व्याज जा पैसा ॾींदा आहिनि ग़रीबनि मिसकीननि खे पोइ मौलवियुनि खे बि हैरान पिया था इन्हनि खे हराम ते कीअं हैरायूं उहो हराम ईअं पिया खाराइनि मौलवियुनि हज़रत साईं ॿेर वारनि फरमायो ख़बरदार मतां का मौलवी ज़िया जी या ज़कात वती आहे अल्लाह अकबर जन ज़कात सदर ज़िया जी वती उन्हनि जे मदरसनि में आलम विया हलिया तालिब विया हलिया कुता ई गॾ उन्हनि जे मदरसनि में बीठा असां पाण अखियुनि सां ॾिठासीं जन मौलवियुनि बुज़ुर्गनि जो चयो न वरितो सदर ज़िया जी या ज़कात वतऊं उन्हनि जे मदरसनि में अञा ताईं कुता ई गॾ बीठा आहिनि इल्मु उन्हनि जे मदरसनि में हलियो पछाड़ी में ज़िया एॾो हरामी हो जो ज़कात जो मौलवी न पिया वठनि असांजी जमात वारा त वरी हुन छा कयो जो वरी किताबनि जा सेट पियो मोकिलियो सही बुखारी सही मुस्लिम इब्न माजा 40-40 50-50 हज़ार जा सेट हज़रत साईं ॿेर वारनि खे ख़बर पई साईं फरमायो ख़बरदार मता का मौलवी हुकूमत जे पैसनि जा वरतल किताब मदरसे में रखिया आहिनि साईं फरमायो बाबा ये किताब पंहिंजे मदरसे में न रखो हुकूमत जेके क़ुरान मजीद जा नुस्ख़ा तव्हांखे वठी थी ॾिए इहे बि पंहिंजे मदरसे में न रखो इहे किताब बि वापसि कयो इहे क़ुरान मजीद जा नुस्ख़ा बि हुकूमत खे वापसि कयो ग़रीबनि मिसकीननि खां चंदो वठी करे पंहिंजे मदरसे जे लाइ दीनी किताब वठो तालिबनि जे लाइ क़ुरान वठो हुकूमत जे पैसनि जा वरितल किताब मदरसे में रखंदव मदरसनि में बरकत हली वेंदव बेबरकता थी पवंदव केॾी असांजे बुज़ुर्गनि जी सोच आहे सो इन्हनि मदरसनि जी ख़िदमत असांखे करणी आहे हुकूमत खां बि असां न वठूं शिया बरेली बि असांखे न ॾियनि ऐं हुन ॾे वेंदासीं बि कोन रियासती वॾेरा ये जेके रियासती वॾेरा आहिनि सम्झो था सियासी वॾेरा इहे बि असां ते काविड़ियल आहिनि त इन्हनि खे चंदो न ॾियो इलेक्शन में तव्हांजे साम्हूं ईंदा हाणे मदरसा केरु हलाए मदरसा तव्हांखे हलाए इहे जेके दीनदार वेठा हो इन्हनि मदरसनि जी ख़िदमत तव्हां ई असांखे करणी आहे तव्हांजा पैसा बरकत वारा आहिनि कारी नसरुल्ला जे मदरसे में तव्हांजा पैसा हूंदा त इंशाअल्लाह इहो मदरसो हलंदो हुकूमत जा पैसा अची विया का ख़ासि सरमाएदार जा पैसा अची विया केतिरी बि कारी साहब कोशिश करे मदरसो कोन हलंदो एतिराज़ पिया कंदा रहंदो एतिराज़ त बाबा इन कारी साहब खे पघार छो था ॾियो मुफ़्त में क़ुरान पढ़ाए सवाब जो कमु ही मौली जोगी वाइज़ थो करे हिनखे किरायो छो था ॾियो मुफ़्त में वाइज़ करे सवाब जो कमु आहे ये एतिराज़ कंदा अल्लाह जा नबी वाइज़ कंदा वमा असअलुकुम अलैहि मिन अज्र इन अज्रिया इल्ला अला रब्बिल आलमीन वाइज़ कंदा पोइ चवंदा असां तव्हां खां मज़दूरी कोन था घुरूं पैसो कोन था घुरूं मानी तव्हां खां कोन था घुरूं असांजी मज़दूरी अल्लाह ते आहे तव्हां मौली मानी छो था खाओ तबलीग जमात वारनि वांगुरु पंहिंजी मानी बचायो तव्हां किरायो छो था भरियो तबलीग जमात वारनि वांगुरु पंहिंजो किरायो भरियो इहे आयतूं पढ़ी करे असां ते फिट कंदा मां तव्हां खां पुछां थो इहो वाइज़ नबी से अबू जहल खे कयो या हज़रत अबू बकर
अबू जाल के नबी से वाइज कयो वो नबी से फरमायो मां तवा को मजदूरी कोन तो घुरा पैसो कोन तो घुरा किरायो कोन तो घुरा पर हजरत अबू बकर जिला नबी से फरमायो 1.25 लाख सहाबा जा थोड़ा माला था पर न कुरारे अबू बकर जा थोड़ा मां कोन लाए सगिस क़यामत जे दी मां मोहम्मद जे पर अबू बकर जा थोड़ा मुजो अल्लाह लाई हजरत अबू बकर सिद्दीक त नबी से वटायो पर फरमा मां अब कई त अबू बकर घर में छा छड़े आयो ही हजरत अबू बकर जे अखिन में पानी अचियो चई से दुनिया तवा वट खणी आयो हां घर में आखिरत छड़े आयो हां अल्लाह अल्लाह जे रसूल जे नाले को सवा काश घर में कान छड़ी थम सुई धागो भी तवा वट खणी आयो हां बाकी सब कुछ तवा वट खणी आयो हां हाणे मां तवा का पुछां थो सहाबा नबी से जो जरूरत पूरी कयूं या न ही कारी साहब जो 24 कलाक मदरसे में वेठो आ बच्चन के तो पढ़ाए मस्जिद के तो संभाले मदरसे के तो संभाले हाणे हिन जी असां ख़िदमत न कयूं त माना हिन खे कोन खणायो त खाटी खणे वञी ॾाटो ॾियोसि त रोंबो करे लाबारो करे यहूदिन जो भी इहो ई मक़सदु आहे त हिननि खे महिराई ताना ॾियो त इहे मस्जिद मदरसे मां निकिरनि इहे लाबारा कनि खाटियूं हणनि जीअं दीन जो कमु न थिए बाबा तबलीग जमायत वारा सिखण ईंदा आहिनि सही तो चवां या ग़लति तबलीग जमायत वारा सिखण ईंदा जेको सिखण वेंदो उनखे ख़र्च पंहिंजो करिणो पवंदो की न डॉक्टर हिकिड़ो अस्पताल में पुछा करे ॾिसो लेक्चर ॾींदो आहे हिकिड़ो अधु कलाक जो उनजी 3 लाख रुपया फीस आहे महीने में ही मौलवी तव्हां असांखे लेक्चर था ॾियो हिननि खे 5000 किरायो था ॾियो त उहे पेट में वकिड़ा था पवंदा घणो किरायो ॾींदा जो तव्हां असांखे महांगाई ताना था ॾियो बिरहनि खां पुछा करे ॾिसो उहे त लख रुपया वठंदा शीयनि खां पुछा करे ॾिसो उहे 10 महीननि में 20 लाख ठाहींदा शुक्र कयो ही मौलवी असांखे सस्ता पिया अथव असांखे त वध में वध 10,000 खां मथे त हिन इलाइक़े में केरु कोन ॾींदो मां शिकायत कोन थो कयां इहो बि शुक्र था कयूं 10,000 खां मथे का ॾिना आहिनि हिन इलाइक़े में ऐं हितां तव्हां गाॾी करे वञो असांजे ॻोठु ठरमीरो आहे 15,000 खां घटि गाॾी न वठे कॾहिं अचो असांजे ॻोठु पंधु करे त पोइ तव्हांखे ख़बर हिननि जो मक़सदु आहे त मौलवी जोगी खे किरायो न ॾियो ॿीहर ईंदो ई कोन बसि वाइज़ बंदि थी वेंदा माण्हू सुधरनि ई न बसि फ़ाइदो ई न यहूदी बि ईअं ई था चओ यहूदी बि ईअं ई था चओ तव्हांखे ख़बर आहे इमरानी हुकूमत असांखे महांगाई ताना इहा ई थी तॾहिं असां तव्हांखे मदरसा ठाराए ॾियूं पघारूं ॾियूं मौलाना फज़ल रहमान तव्हांखो पिनाए थो इहे महांगा ताना ॾियनि था की न पर असां चऊं था भली बुख भरम जी शल न वञे शान असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं पिनी करे वाइज़ ऐं जलसा कराईंदासीं पर हिननि ज़ालिमनि सां मुक़ाबिलो असां कंदासीं ऐं क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं ही हाफ़िज़ जन्नत में वेंदो रब खे चवंदो या अल्लाह मां अकेलो जन्नत में कोन वेंदुसि मुंहिंजी ख़िदमत में क़ुरान जी तालीम में उस्ताद जी भी ख़िदमत हुई कारी नसरुल्लाह जी भी ख़िदमत हुई जेको पिनी करे खाराईंदो हुयो हिन फलाणे जमायती का अन्न जी बोरी ॾिनी का सारनि जो कटो ॾिनो का अटे जी बोरी ॾिनी या अल्लाह का टोपी वठी ॾिनी का जुती वठी ॾिनी का लटड़ा वठी ॾिना का 5 रुपया ख़र्ची जा ॾिना मां अकेले त 20 साल मेहनत कान कई हिननि सभिनी जी मेहनत आई हदीस में चए थो उलमा खां पुछी ॾिसो हाफ़िज़ सिर्फ़ अकेले माण्हू खे जन्नत में न वठी ईंदो बल्कि लातादाद जन भी हिन क़ुर मजीद जे तालीम में ख़िदमत कई सभिनी खे पाण सां गॾु जन्नत में वठी बाबा मां 20 साल मदरसे में पढ़ियो आहियां 20 साल मुंहिंजे पीउ मां त मूं ते ख़र्च न कयो ख़र्च त तव्हांजो पोइ हाणे मूंखे अजर मिलंदो मुंहिंजे पीउ मां खे अजर मिलंदो तव्हांखे अजर न मिलंदो तव्हां बि इन हिस्से में बराबरि जा बराबरि शरीक आहियो अज़म कयो त इंशाअल्लाह इन्हनि मदरसनि जी ख़िदमत कंदासीं ऐं हाणे ख़त्म नबूअत जो मसइलो थो हले
बस आखिरी गाल असांजो अकीदो आहे त असांजो नबी आखिरी नबी आहे असांजो नबी नबी से खां बाद को नबी न थींदो वेहो बाबा वेहो ओ बा वेहो राविंद वींदा हो दुआ जे लाइ सीख जी हिते वरी दुआ खां अॻु में था वञो असांजो अकीदो आहे त असांजो नबी आखिरी नबी आहे नबी से खां बाद को नबी न थींदो सभु चओ नबी से खां बाद को नबी जेको नबूवत जी दावा करे हो दज्जाल आहे उहो कज़ाब आहे हो वाजिबुल क़त्ल आहे असांजे हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि फरमायो हाणे जेकॾहिं केरु नबूवत जी दावा करे ऐं मुस्लमान उन खां दलील पुछे त इहो पुछा करण वारो बि ईमान खां निकिरे बाबा हिते जेकॾहिं केरु नबूवत जी दावा करे ऐं मौलवी इदरीस चवेसि दलील त ही दलील पुछा करण वारो बि ईमान खां हलियो ईंदो दलील उन खां पुछा न कबो उन जी मुंडी लाइ बि जीअं ख़ालिद फैसल पिशावर में अदालत में उनखे बस्तु ई हिकिड़ो आहे ऐं न हक़ीक़त में ही जेके बिना ॾाड़ीअ जे वेठा आहिनि इहे असां खां वधीक रब असां खां वधीक थो इन्हनि खां कमु वठे ही जेके वीचारा पुलिस वारा सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं तव्हां हीअ असांजे ड्यूटी जे लाइ वेठा आहिनि इन्हनि पुलिस वारनि खां जेकॾहिं रब कमु वठे नबी साईं जे ख़त्म नबूवत जो हू मुमताज़ क़ादरी केरु हो बाबा पुलिस में हो नी बॉडीगार्ड हो पर हुन गवर्नर नबी साईं जी तोही न कई बसि बस्तु ई हिकिड़ो आहे मरणो त हुई आहे क़यामत ताईं नालो ज़िंदा थी ये जेके पुलिस वारा आहिनि इन्हनि खे बि हक़ारत जी नज़र सां न ॾिसो वीचारा सुबुह खां वठी हिन वक़्तनि तव्हांजी ड्यूटी जे लाइ वेठा आहिनि इंशाअल्लाह रब इन्हनि खे बि अजर ॾींदो मौलाना मोहम्मद अमीन उकाड़ी रहमतुल्लाह अलैह असांजो उस्ताद हुयो वॾो आलिम हुयो उकाड़ा जो मां 15 ॾींहं हुन वटि दौरो पढ़ियो हुउसि मेयर जो मुनाज़िर इस्लाम हुयो उन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे उकाड़ा में ख़त्म नबूवत जो जलसो रखियोसीं हिकिड़े ॻोठ में उते कादियानी आहे घणा कादियानी जलसो करो न पिया ॾियनि ज़मींदार हुया थाणे ते उन्हनि जी पई हले इश्तिहार छपजी विया जमात खे दावत मिली वई जलसे ते बंदिश पइजी ख़ुदा जी कुदरत उन इलाइक़े में हिकिड़ो धाड़ेल रहंदो हो नूरो छा नालो हुओ नूरो मौला मोहम्मद अमीन उन नूरे ॾे नियापो मोकिलियो नूरा सॼी ज़िंदगी ॾोह जा कम कया अथई भला हिकिड़ो सवाब जो कम बि कर ख़त्म नबूवत जो जलसो आहे कादियानी जन खे काफ़र करार ॾिनो हुयो आहे असांखे जलसो करो नथा ॾियनि मुल्क पाकिस्तान में बाबा नूरे खे गैरत अची वई सभु चओ सुभान अल्लाह रात जो हथियार खणी वञी कादियानी जे दरवाज़े ते बीठो वॾी आवाज़ सां कादियानी खे धमकी ॾेई करे चई त सुभाणे जेको मुल्लनि जो जलसो आहे इहो मुल्लनि जो जलसो न आहे इहो नूरे जो जलसो अथव जेकॾहिं हिन जलसे में रुकावट बणिया हो मां आड़ो बारूद हणंदोसां जो 2 महीना तव्हांजे घर मां धुओं न वेंदो बसि बातिल बुज़दिल आहे कादियानी डिॼी विया नूरे चयो त तव्हां जलसो करायो मां बि साइड में वेठो हूंदुसि जेकॾहिं का रुकावट थी त पारे मां जान ॾींदुसि वाह रे वाह नूरा सभु जो वाह रे वाह नूरा वाह नूरा वाह वाह नूरा वाह वाह नूरा वाह मौलवियुनि बुज़ुर्गनि सभिनी खे मारे सॼो ॾींहुं ख़त्म नबूवत जो जलसो हलियो मौलाना अमीन फरमाए थो असां ख़त्म नबूवत जो खोले मसलो बयानु कयोसीं नबी साईं जो शान कुछ वक्त खां पोइ हो नूरो मुझे मदरसे में आयो मूंसां मिलण मथे ते पटको ॾाढ़ी हथ में तस्बीह जीअं तबलीग जमात में माण्हू वापसि थींदो आहे त तब्दील हूंदी आहे न उन में तब्दीली सलाम वराई अस्सलाम वालेकुम मां जो वालेकुम सलाम अदा ॾियो हाल अहवाल किथों आया हो त नूरे चयो हाणे तव्हां छो सुञाणंदव तव्हांजो जलसो थी वियो तव्हां वॾे जोश सां तकरीरूं कयूं कादियानियुनि खे ॻाल्हायो भत बि तव्हां खाधा जॾहिं जलसो न पियो थिए त चओ पिया त नूरो किथे आहे ऐं हाणे नूरे खे सुञाणो ई कोन था अच्छा तूं नूरो आहे
नूरे रोई करे जैसे हाओ मां वो नूरो धारेल नूरायतों में तब्दीली के आई नूरे चयो से बियो त मां कुछ कोन कयो मां त नबी से जी इज्जत जिला खत्म नबूवत जिला सिर्फ जुबान इस्तेमाल के कादियान के धमकी दिनम त यो मौलविन जो जलसो ना है यो नूरे जो जलसो आ खत्म नबूवत जे जलसे में रुकावट बणिया हो तमारो बारू धरंदो सा जो 2 महीना तव्हांजे घर मां दूहो न वींदो अल्लाह के मुजिया अदा एडी बणी वई मौलाना उन रात ख्वाब में मुखे मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत नसीब थी। नारे तकबीर ताजो तख्त खत्म नबूवत कादियानी कुत्तन ते नबी साईं जे दुश्मनन ते नबी साईं पेशानीअ ते बोसो ॾेई करे फरमायो पुट नूरा तो मां मोहम्मद जी दिल खुश करे छॾी चई साईं सुबुह जो मां उथां त ईअं पियो सम्झां जो मां उॾरां थो मुझे सीने में दिल में जेके रूहानी बीमारियों जिस्मानी बीमारियों सब खत्म थी वयूं जेके गुनाह होया जग का हथ सां बाहर कढिया आहिनि बस रोई वञी मस्जिद में किरिस रब के जम या अल्लाह हाणे मां जंगल जी जिंदगी को तौबा थो कयां हाणे पूरी जिंदगी तुझे महबूब जे सुन्नत जे मुताबिक धाड़ेल हुआ खत्म नबूवत जे जलसे में रुगो रुकावट दूर कयूं तरफ विलायत ॾेई छॾी एडो खत्म नबूवत जो कम आम था मौलाना अब्दुल्ला दरख्वास्ती ता ॿुधो हूंदो वॾा आलिम हुया हाफिज़ुल हदीस आ फरमायो मां मदीने में सुतो पियोस ख्वाब में नबी से जी ज़ियारत नसीब थी नबी से फरमा मौलवी अब्दुल्ला पाकिस्तान में मुझो एकड़ो बचड़ो रही तो सैयद अताउल्लाह शाह बुखारी जेको खत्म नबूवत जो कम थो करे मां मोहम्मद जा सलाम अचे जा मौलाना अब्दुल्ला फरमाए तो मां इस पाकिस्तान वो घर नविस सिधो मुल्तान विस हज़रत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जे हथन के बोसो ॾेई करे जंहिं सही मुबारक हुजे व साईं जन तव्हांजे सलाम मोकिलिया आहिनि हज़रत अताउल्लाह शाह बुखारी जे अखियुनि में खुशी में पानी अची वियो चई मौलाना नबी से मुंहिंजो नालो वरितो मौलाना अब्दुल्ला दरख्वास्ती फरमायो सही तव्हांजो त नबी से नालो वरितो पर पाकिस्तान जो भी नबी से नालो वरितो त पाकिस्तान में मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो रही तो सैयद अताउल्लाह शाह बुखारी खत्म नबूवत जो कम थो करे मोहम्मद जा उनखे सलाम अचे बाबा ही पाकिस्तान भी कीमती शइ अथव पाकिस्तान जो क़दुरु कयो पाकिस्तान जे आईन में लिखियल आहे त हिते को भी कानून कुरान ऐं सुन्नत जे खिलाफ न थींदो हाणे कंहिंखे ताक़त आहे जो असांजो वाइस बंदि कराए हाँ इहो कुरान ऐं सुन्नत जे खिलाफ आहे या न इमरान जी पीउ खे ताक़त न आहे न जनरल बाजे खे ताक़त आहे जो असांजा जलसा बंदि कराए सघे कुरान ऐं सुन्नत जे खिलाफ आहे मुबारक जो मौलविन के जो 72 साल थिया तव्हांजे इन आईन जी हिफ़ाज़त था पाकिस्तान में यो आईन पास नथा करे सघनि त हिते सिनेमाऊं ठारायो सऊदीअ में आईन पास कयो अथनि सऊद में लिखियो अथनि आईन में त सिनेमा हाल ठारायो पर हिते ताक़त न आहे इमरान खे जनरल बाजे खे ताक़त न आहे जो कौमी असेंबली में वे आईन पास कराइन तो सिनेमा जी ठाहिण जी तव्हांखे इजाज़त ठाहिनि था तो भली ठाहिनि पर आईन के खिलाफ सही तो चवां या ग़लति थो चवां इतने कानून पास नथो थी सके तो ॾाढी कूड़ायो मिस्र में तव्हां ॾिसो तो कारी कुरान केॾो भलो था पर ॾाढी कान्हे इतने हिननि खे ताक़त न आहे जो आईन पास कनि त ॾाढी कूड़ायो हिननि खे ॾाढी वारनि जो अदब करणो पवंदो आहे या न ऐं असांजे आलिमनि ॾाढी वारनि जो अदब करायो आहे या न तव्हां सऊदी वञो दुबई वञो कतर वञो मां वियो आहियां हुते पेशमा में बिना ॾाढ़ी जे वेठा आहिनि पर हिते अलहमदुलिल्लाह पाकिस्तान में गुनहगार निमाज़ी हूंदो भली निमाज़ीअ खे ॾाढ़ी न हूंदी पेशमा जी ॾाढ़ी कटियल हूंदी चवंदो बाबा पोइ ते हट तुंहिंजे पोयों निमाज़ न पढ़ंदासीं ॿुधायो ॾाढ़ी वारे जी असां इज़त कराई आहे या न वाइदो कयो त असां हिन आईन जी हिफ़ाज़त कंदासीं मुफ्ती तकी उस्मानी ॻाल्हि पियो करे त मां उर्दन वियुसि
उते जुमे जी नमाज़ पढ़े वॾी मस्जिद में। उते जेको ख़तीब हुयो सॼे ख़ुतबे में उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला जी तारीफ़ कई। सॼे ख़ुतबे में रुगो उन जी तारीफ़, उन जे लाइ दुआ। पोइ जो मां रिपोर्ट वरिती त सॼे उर्दन जे मुल्क में जेके बि ख़तीब हुया सभिनी शाह अब्दुल्ला जी तारीफ़ कई, न अलाह जी न अलाह जे रसूल जी, उनखे दुआऊं पई कनि। हिते बि इहो कानून पिया पास कनि त मौलवी जुमे जे ॾींहुं ख़ुतबो ॾिए त इमरान जी तारीफ़ करे। इमरान जी तारीफ़ कंदासीं असां। मौलाना मोहम्मद ईसा चवंदो आहे त मिक्स आचार, शिकारपुर जो आचार ॾिठो अथव न, सम्झ, गजरूं बि उन में, अंब बि उन में, लीमा बि उन में, सो ही बि मिक्स आचार। हिन जी माउ आहे शौकत खान मुहाजर। छा हिन जी माउ मुहाजर आहे, पीउ वरी हिन जो पठान, पाण वरी न्याज़ी आहे बेईमान। मां मुहाजर, पीउ पठान, ही वरी बेईमान पंजाबी, न्याज़ी पंजाबी। हाणे तव्हां ॿुधायो त इहो मिक्स थियो की न? ही दौरो बि असां ते हलाए, ही था चवंदा त असां पाकिस्तान खे यहूदीन ऐं कादियानी जी कॉलोनी बनाईंदासीं। लोलो पियो वञे हज ते, पोइ कावन चयोसि असां मरी विया आहियूं जो तूं हज ते वेंदे। सो असां मरी विया आहियूं, सभु चयो असां ज़िंदा आहियूं। वाइदो कयो त उलमा जो जॾहिं बि मौलाना त सॾु कयो आहे। 5 फरवरी ख़त्म नबूअत जी रैली आहे खैरपुर में, हज़रत साईं आले जी वारनि जी क़यादत में। लखे मुस्लमान शरीक थींदा, ठेड़ी बाईपास खां वठी खैरपुर ताईं सभु आलम बुज़ुर्ग ईंदा। अज़म कयो त इंशाअल्लाह टाइम कढी ईंदासीं। जिहाद जी नीयत सां हिननि जलसे में जो वरी 26 मार्च इस्लामाबाद हलणो आहे। तयारी आहे नी? हा। हाणे गाॾियुनि वारनि खे चइबो त बाबा तव्हां वापसि थियो, तव्हां असांखे परेशान था कयो, क्लीनर ऐं ड्राइवर उते पहुचाए हिननि खे वापसि कबो। इंशाअल्लाह उते वेही रह, जेसि ताईं हिन जो तख़्तो हूंदो न थींदो तेसि ताईं वापसि न थींदासीं। असां यहूदीन ऐं कादियाननि जे एजेंटनि खे क़बूल न कंदासीं। हीउ मुल्क पाकिस्तान मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मुल्क। हिते नबी साईं जा ग़ुलाम रहंदा, साहबा जा ग़ुलाम रहंदा। नबी साईं जा गुस्ताख, साहबा जा गुस्ताख हिते न रहंदा। सभिनी जो इरादो पको आहे न। दुआऊं बि घुरो अल्लाह ताला उलमा जी इन तहरीक खे कामयाब फरमाए। अल्लाह ताला असांजे काइदीन जी हिफ़ाज़त फरमाए। ख़ुसूसन तबलीग जमात वारनि खे मां गुज़ारिश थो कयां, मुखालिफ़त न कयो जमियत उलमा इस्लाम जी। तव्हांखे ख़बर आहे करोना में जिथे बि तबलीग जमात जे लाइ रुकावट थी, असांजे क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान उतों असांखे हुकुम कयो त जिथे बि जमात जे रुकावट है या जेलनि में थाणनि में आहिनि, तव्हां वञो उन्हनि खे पंहिंजे घरनि में रहायो। हर थाणे ते जमियत वारा विया या ॿिया विया? तबलीग जमात असांजी जमात है, जमियत उलमा इस्लाम जी असांजी जमात है। हर जाइ ते तव्हांखे ख़बर आहे, सिंध में हुजे, पंजाब में हुजे, जिथे बि असांजे तबलीग जमात जे साथियुनि खे करोना में हिननि जी साज़िश हुई त इन्हनि ते असां इहो इल्ज़ाम मॻियूं त करोना इन्हनि आंदी आहे, पर अल्हम्दुलिल्लाह असां हिननि जी साज़िश खे ख़तमु कयोसीं या न? सो तबलीग जमात वारनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त जमियत उलमा इस्लाम तबलीग जमात अलॻि न आहे। तव्हांखे ख़बर आहे, हीउ मशहूरु वाक़ियो आहे। हिकु दफ़े हिकिड़े पासे ना हज़रत हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह जो सियासी जलसो हो, वरी होॾों हज़रत मौलाना मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैह जो इज्तिमा हुयो, तबलीग जमात जो जोग हुयो। हज़रत हुसैन अहमद मदनी खे ख़बर पई त मौलाना मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैह जो जमायत जो जोग आहे। सॼी जमायत खे चई बाबा असांजो जलसो कैंसिल आहे, सभु हलो मौलाना मोहम्मद ज़करिया जे उन इज्तिमा में हली दुआ में शरीक थियो। होॾों मौलाना मोहम्मद ज़करिया खे ख़बर पई त हज़रत हुसैन मदनी जो हुकूमत जे ख़िलाफ़ सियासी जलसो आहे, त सॼी जमायत खे चई बाबा असांजो इज्तिमा कैंसिल आहे, सभु हलो न इज्तिमा में हली शरीक थियो। होॾों हू आया, हेॾों ही आया, विच में तबलीग जमात ऐं जमियत उलमा हिंद जो जलसो। असुल खां वठी पाण में जुड़ियल आहिनि। तव्हां इफ़्तिराक छो था पैदा कयो त तबलीग जमात अलॻि आहे ऐं जमियत उलमा इस्लाम अलॻि आहे? इहे जेके अलॻि था सम्झनि, इन्हनि जो न जमियत उलमा इस्लाम सां वास्तो आहे न तबलीग जमात सां वास्तो आहे। जमियत बि असांजी आहे, तबलीग जमात बि असांजी।
अज़म कयो त इंशाअल्लाह तबलीग जमात जो इज्तिमा थींदो जोग थींदो उते भी पहुचंदासीं जेकर जमियत उलमा इस्लाम जो को सियासी जिहादी जलसो थींदो ख़त्म नबूवत तो इंशाअल्लाह उते भी मथन सां कफन बदी करे पहुचंदा पंहिंजा बच्चा छॾियो नंढा मदरसनि में आलिम थियनि हाफ़िज़ थियनि छॾे वञो मदरसनि में इंशाअल्लाह ईअं बस लावारिस ॼाणाए भला छॾे वञो असांजो वालिद साहब अल्लाह उनजी क़बर ते किरोगा रहमत नाज़िल फरमाए असांजा वॾड़ा पढ़ियल त कोन हा पोइ असांजे ॾाॾे साईं असांजे वालिद साहब खे ॿेली वञी बीहारे हिकिड़े वॾेरे वटि ॿेली बीहारियईंसि त मैं हिनजो गाहु कर छेड़ा खण पघार बाबो चवंदो पघार न मानीअ ते असांजे ॾाॾे असांजे वालिद साहब खे वाड़े ते ॿेली बीहारियो सिर्फ़ु मानीअ ते पोइ बाबो साईं रोंदो चवंदो हो जेकॾहिं मानीअ जे करे असांखे रुगो मदरसे में छॾे वञे त असां आलिम थी वञूं आहे या न सो भला तव्हां महांगाई जे करे बच्चा ईअं मदरसे में असांजे हवाले करे वञो इंशाअल्लाह 20 साल तव्हांजे बच्चनि खे पढ़ाईंदासीं जीअं पंहिंजे बच्चनि खे खारायूं था तव्हांजे बच्चनि खे ईअं ई खाराईंदासीं लटा कपिड़ा दवा दरमल रहाश मुफ्त में तालीम मुफ्त में किताब मुफ्त में बिस्तरा मुफ्त में सूटर मुफ्त में मां हिन साल तालबनि खे सवड़ियूं वठी ॾिनियूं मुफ्त में सभिनी तालबनि खे सूटर वठी ॾिनमि अञा रमज़ान जी ईद ई कान्हे हाणे ई मां उन्हनि खे लटा वठी ॾेई आयुसि न एतबार चयो त पुछा करो ॾिसो 20 सालनि खां बाद जॾहिं तव्हांजो बच्चो तव्हां वटि पहुचंदो असां ॾाजे में न्याणीअ खे टीवी ॾींदा आहियूं तव्हां वटि बच्चो पहुचंदो त ॾाजे में क़ुरान वारी दौलत खणी ॿिए नंबर ते ख़िदमत कयो ही ज़कात जो महीनो इलाइक़े में जेके मदरसा आहिनि कोशिशि कयो त उते वञी ॾियूं ज़कात उते नथा ॾेई सघो त हिते जेके सफ़ीर अचनि उनखे ख़ाली न मोटायो जेको हुजे नसीब में उन्हनि खे ॾियो असांजो मदरसो कमु हले थो पियो मौली इदरीस खे ख़बर आहे हाणे तक़रीबन ज़िले मटियारीअ में वॾे में वॾो इदारो थो थिए 2 एकड़नि में मटियारी ज़िले में आला खां पहिरियों बिदशाह खां पहिरियों खंडू जे भरिसां जामियतुल हसन हिकिड़ो ग़रीब हुयो एकड़ ज़मीन जो मुफ़्त में ॾिनो हालांकि उते एकड़ जी क़ीमत 80 लख आहे हिते तव्हां वटि घणी आहे एकड़ जी क़ीमत हिते 10-15 लख भला 20 लख उते 80 लख एकड़ जी क़ीमत आहे पठाणनि चयुसि त असां तोखे 80 लख था ॾियूं इहो एकड़ असांखे ॾे हुन चाचे फिदा चयो मां अड़े यार असां सौदो कयो आहे जेको चवे थो 10 किरोड़ हिते ॾींदो साईं 70 किरोड़ अॻिते ॾींदो पठाण चयुसि पागल हो क्या 10 किरोड़ कौन देगा तुम्हें पागल हुन चयो मूंखे ॾेई छॾिया अथई छो त 10 दुनिया 70 माना 80 लख ज़रे घटि किरोड़ थियो अगरि सखी हिन दौर में अञा अथव असां में भली इख़लास न हुजे पर उन जे इख़लास जे करे इंशाअल्लाह इहो मदरसो हलो ॿियो एकड़ वरी पैसनि सां वरितोसीं वॾो कोट ॼारायो आहे मस्जिद वॾी ठाराई आहे हाणे मदरसे जो बुनियाद DPC ते पहुतो आहे तक़रीबन 25-30 लख DPC ते ख़र्चु आहे हाणे उते भराव जी ज़रूरत आहे एमरजेंसी कल्ह पठाण सां ॻाल्हायोसीं हिन जो 7 लख ख़र्चु माना 1.5 एकड़ में यको भरा पवंदो मिटी मस्जिद में मदरसे में इंशाअल्लाह पइजी वेंदी फुड़ीअ तला थींदो सो मुंहिंजी दिलि चयो त हाणे तव्हां बरकत वारी जमायत बलूचिस्तान जी भला इन में मिटीअ में असांजो हिसो थी वञे इहा मिटी क़यामत ताईं पई बाबा तो मिटी वेंदी मस्जिद मदरसे में इहा क़यामत ताईं अलाह वारा बुज़ुर्ग निमाज़ी निमाज़ पिया पढ़ंदा क़ुरान जी तालीम पई हलंदी सो मां चयो भला इन मिटी में तव्हांजो हिसो थी वञे ट्राली वधि में वधि 600-700 रुपया हिकिड़ी ट्रालीअ जा रुगो पैसा ॾिनासीं त क़यामत ताईं बि सवाबु ताउन कयो साईं जो मदरसो वाक़ई मां ॾिसी आयो आहियां शाबाश जोगी साहब खाली न वञे को बि खाली न में 500,000 रुपया तव्हां बरकत जमा करायो त पोइ दुआ करो सन्नी साउथ पनवागिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज अहमद 0300 310398 0300 351411 क्या बात है वाह वाह एक